नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू में ज़्यादती जो शिकार 3 वरियनि जी न्याणी ॿीहर चेकअप लाइ हैदराबाद मुंतक़िल कई वई है। हैदराबाद में सिविल अस्पताल इंतज़ामिया ते मासूम न्याणी खे ज़बरदस्ती डिस्चार्ज करण जो इल्ज़ाम हयो वियो है। मुतासिर न्याणी जे वारसनि हैदराबाद जे सिविल अस्पताल जे डॉक्टरनि जे इलाज ऐं रिपोर्ट ते बेएतमादी जो इज़हार कयो है। हैदराबाद में स्पेशल मेडिकल बोर्ड मासूम न्याणी जो ॿीहर तबी मुआयनो कंदी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू में ज़्यादती जो शिकार 3 वरियनि जी न्याणी ॿीहर चेकअप लाइ हैदराबाद मुंतक़िल कई वई है। हैदराबाद में सिविल अस्पताल इंतज़ामिया ते मासूम न्याणी खे ज़बरदस्ती डिस्चार्ज करण जो इल्ज़ाम हयो वियो है। मुतासिर न्याणी जे वारसनि हैदराबाद जे सिविल अस्पताल जे डॉक्टरनि जे इलाज ऐं रिपोर्ट ते बेएतमादी जो इज़हार कयो है। हैदराबाद में स्पेशल मेडिकल बोर्ड मासूम न्याणी जो ॿीहर तबी मुआयनो कंदी।